पाकन जो सवाब कुर्बान अली साईं जे अम्मा जी जल जो बारो वा जे लाई एडी महफिल थी सलवात जी महफिल थी। ओ अम्मा तुझा पेर मां चुमा मुझे दिल थी चवे अम्मा तुझी झोलीअ में सुमा। ओ अम्मा तुझा पेर मां चुमा ओ मुझा करीम अल्लाह। अज कुर्बान साईं जे अम्मा मिठी जो बारो थियो वा अजो के सलवात जो सवाब खत्म पाकन जो सवाब अजो के नताम कलाम जो सवाब खुसूसतन साईं कुर्बान साईं जे अम्मा जी जल के पेश कयो से। कुर्बान अली साईं जे अम्मा मिठी के जन्नतुल फिरदौस में अम्मा फातिमतु ज़हरा जो पड़ोस गुलामी ऐं कचहरी नसीब फरमा। ओ मौला जो कुर्बान अली साहब जो खैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा। साईं कुर्बान साईं जे बचड़न के साईं जे शहजादे इमरान अली साईं के कयामत ताईं आबाद फरमा। ओ मौला एडवोकेट शहबाज रिनो साईं के एडवोकेट परवेज अली मेतलो साईं के उस्ताद इल्ताब मेतलो साईं के जेके भी साईं जा मेतला इन दुआ में वेठा आहिनि अम्मा ज़ैनब जो वास्तो थी सभिनी के सभिनी जे बचड़न के कयामत ताईं आबाद फरमा। ओ मौला कुर्बान अली साईं के अज जे भी दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी जो बेड़ो तार सभिनी जो बेड़ो तार। अल्लाह असांखे रमज़ान जा सभई रोज़ा अली असगर जो वास्तो थी रखण नसीब फरमा ऐं असांजा रोज़ा पंहिंजी बारगाह में कबूल फरमा। कुर्बान साईं जे शहजादे के ऑफिसर बना। ओ मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बेरोजगारन के रोज़ी अता फरमा। बे औलादन के औलाद अता फरमा। हर शिया सुन्नी मोमिन जे घर में लख सलवातूं पढ़ियूं वञनि इहा दुआ कबूल फरमा। ईरान जी मदद फरमा। ओ मौला अज जे भी मुखे दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी जो बेड़ो तार। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।